फैज़ हमीद ऐं संदसि साथियुनि पीटीआई बानी जी सहूलतकारी कई। मुल्क के सियासी अदम इस्तेहकाम ॾांहुं धिकियो पियो वियो। पीटीआई बानी ऐं फैज़ हमीद जो गठजोड़ हो। सियासी गठजोड़ में ॿियनि इदारनि जा माण्हू बि शामिल हुआ। जनरल रिटायर्ड फैज़ हमीद जे मामले जी फ़ौज पंहिंजे निज़ाम तहत जांच कई। फैज़ हमीद खां जांच जे सिलसिले में गिरफ़्तारियूं बि थियूं। सुद समा बारे वफ़ाक़ी वज़ीर अता तार जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं। तहरीक इंतिशार जे बानी मुल्क में ॾफेड़ विरासत ऐं नफ़रत जी सियासत कई। ख़ुदि एहतसाबीअ जो दाइरो वधाइणु घुरिजे। महांगाई तोशाखाना ऐं साइफ़र जे दौर में थी। पोलियो वैक्सीन खां इनकार वालिदैन ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पोलियो जो मूज़ी मर्ज़ ॿारनि खे समूरी ज़िंदगी तबाह करे छॾींदो आहे। पोलियो ख़िलाफ़ मुहिम में वालिदैन ऐं सरपरस्त मुकमल सहकार कनि। पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण खां इनकार जी का गुंजाइश नाहे। पोलियो वैक्सीनेशन खां इनकार करण ते सरपरस्त ऐं वालिदैन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पाकिस्तान में मनकी पॉक्स खां बचाव लाइ वैक्सीन अणलभ हुजण जो इंकशाफ। कराची जे इस्पताल में इन्फेक्शन अलर्ट जारी। प्रोफेसर डॉक्टर सईद अहमद जो चवणु आहे त पाकिस्तान में मनकी पॉक्स खां बचाव लाइ वैक्सीन मौजूदु नाहे। मनकी पॉक्स हिकु इंसान खां ॿिए इंसान में फैलिजी सघे थो। मास्क जो इस्तेमालु कयो वञे। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस में नामज़द ख़ालिद लुंड जे मुलविस हुजण जूं के बि शाहिदियूं नाहिनि मिलियूं। संदसि नालो केस मां ख़ारिज कजे थो। जांच ऑफिसर सिराज लाशारी अदालत में रिपोर्ट जमा कराए छॾी। जांच रिपोर्ट मूजिबि केस ज़ाती नवियत जो नतीजो आहे। तंहिं करे केस मां दहशतगर्दी जा कलम बि ख़ारिज कजनि था। जांच रिपोर्ट ते फरियादी धुर जा एतिराज़। अदालत जवाबदार जी उबूरी ज़मानत में वाध कंदे ॿुधणी 23 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ख़ालिद लुंड चयो आहे त मीरपुर माथिलो पुलिस तरफ़ां नसरुल्लाह गडाणी जे साथियुनि जी गिरफ़्तारी सां संदसि को तालुक़ु नाहे। फरियादन पठाणी गडाणी चयो आहे त खेनि अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे बरसातुनि जो नओं सिलसिलो जारी। सखर, रोहड़ी, मीरपुर ख़ासि, जामशोरो, उमरकोट, कोठड़ी, गड़ियसन, ठुल में तेज़ हवा सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात। बाउखोसो थाणो, बुला खान, राणीपुर, रुस्तम उस्मान शाहुड़ी, मीरपुर मुल्लो में वसकारो, हेठाहीं वारा इलाइक़ा पाणीअ हेठि। अक्सर इलाइक़नि में बिजली बंदि, सारियल फसल खे नुक़सान पहुचण जो अंदेशो। खीरथर, जाबलू पट्टीअ ते बरसातुनि खां पोइ नईं गाज में 8 फुट जो वहिकिरो दाख़िल। काछे जी बंजर बणियल ज़मीनूं आबाद थींदियूं। नईं गाज जो पाणी मुख़्तलिफ़ ॻोठनि मां क्रॉस करे मंछर ढंढ में दाख़िल थींदो। पंजाब, गिलगित बल्तिस्तान ऐं केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी। मौसमियात खाते मूजिबि अॼु कराचीअ में बरसाति जो इम्कानु आहे। सिंध में 23 अगस्त ताईं बरसाति जो सिलसिलो जारी रहंदो। बरसाति सबबि सिंधू दरिया जे वहिकरनि में वाध। गुडू ऐं सखर बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,99,896 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 3,85,621 क्यूसिक ताईं पहुची वियो। सखर बैराज वटि पाणीअ जो मथां वहिकिरो 3,81,870 ऐं हेठां वहिकिरो 3,62,920 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि पाणीअ जो मथां वहिकिरो 2,09,797 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 1,74,442 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सिंध पुलिस जा 15 लख रुपयनि जी मालियत जा हथियार चोरी। ऑडिटर जनरल जी रिपोर्ट में इंकशाफ। चोरी थियल हथियारनि में 2 राइफल, 5 SMG, 7 9mm पिस्टल ऐं 950 गोलियूं शामिल। रिपोर्ट में हथियारनि जी फ़राहमी जे हवाले सां जांच ऐं ग़फ़लत में मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी सिफ़ारिश।
MQM मुल्क में बिजली की क़ीमत 20 रुपया फी यूनिट घटाइण जो मुतालबो करे छॾियो। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त हू चाहिनि था त सॼे मुल्क में बिजली जी हिक जहिड़ी क़ीमत हुजे। जेकॾहिं बिजली जे बिलनि जे मामले खे संजीदगीअ सां न वरितो वियो त मुल्क जो ॾीवालो निकिरी वेंदो। कराची सां ज़्यादती छो थी रही आहे? पावर सेक्टर जी हालत तब्दील करणी पवंदी। IPPs जो मसइलो हल न कयो वियो त मईशत न हली सघंदी। मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जो करंट लॻण जे वाक़िअनि में 3 ॼणा फोत। भिरिया रोड जे फतेहपुर मोहल्ला में घर जी इमारत जो कमु कंदे करंट लॻण सबबि नौजवान फोत। जॻह जे मालिक मूजिबि घर मथां गुज़रंदड़ 11,000 वोल्टेज जी तारुनि मां करंट लॻण सबबि नफ़ीस नूनानी फोत थी वियो। कालू वाराइन ज़ख़्मी। पकाचांग में सेबको जो ख़ानगी मुलाज़िम दोस्त मोहम्मद अवान बिजली जो करंट लॻण सबबि हयाती विञाए वेठो। थरड़ी मोहब्बत भरिसां ॻोठु मिठो माछी में लॻड़ उॾारींदे बिजली जे थंभे सां टकराइजी करंट लॻण जे सबबि नीगर हसन सोलंगी हयाती विञाए वेठो। कराची में मुबैना तौर नशे वारियूं गोरियूं खाइण सबबि बाढ़ रहवासी पोरहत मामू भाणे जो फोत। वारसनि मूजिबि गुलाम शबीर फुलपोटो ऐं जुनेद फुलपोटो रोज़ानो घणी मिक़दार में नशे वारियूं गोरियूं वापराईंदा हुआ। ॿई पोरहत कराची जे हिक फैक्ट्री में कमु कंदा हुआ। असांखे हुतां डपु थियो त हिते काफ़ी ॿार ॿुधाइण माइट खे ॾींदा आहिनि तॾहिं बि असीं स्कूल वेंदा आहियूं। काफ़ी दोस्त ॿुधाइनि हिते असांखे पुल खपे। ॾुखियाई घर में स्कूल त वञिणो पवंदो आहे न, इन करे असांखे पुल खपे। असां ॿेड़ी तां डपु थो थिए। असां हिन ॿेड़ी ते नथा उथी सघूं, असांखे डपु थो थिए। तंहिंजे करे असांखे हिते पुल खपे। ऐं तलहार जे ॻोठ मोहम्मद रहीम जतवासी पुल जी सहूलियत खां महरूम। शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ॿेड़ीअ ज़रिए अकरम केनाल पार करे स्कूल वञण ते मजबूर। ॿारनि जी रोज़ानी ॿेड़ी ज़रिए केनाल पार करण ते वालिदैन इम्कानी नुक़सान जे अंदेशे सबबि हर वक़्तु परेशान रहण लॻा। ॻोठाणनि जो आला इख़्तियारनि खां अकरम केनाल ते पुल ठाहे ॾियण जो मुतालबो।